सदर आसिफ अली ज़रदारी पारां अॻूणे MNA रोशनदीन जोणेजो जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त रोशनदीन जोणेजो PP ऐं पंहिंजे तक जे अवाम जी ख़िदमत कई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त हू रोशनदीन जोणेजे जे लाॾाणे ते संदसि कुटुंब सां ॾुख में शरीक आहिनि। अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त सदर आसिफ अली ज़रदारी पारां अॻूणे MNA रोशनदीन जोणेजो जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त रोशनदीन जोणेजो PP ऐं पंहिंजे तक जे अवाम जी ख़िदमत कई। सदर जो चवणु आहे त हू रोशनदीन जोणेजे जे लाॾाणे ते संदसि कुटुंब सां ॾुख में शरीक आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां अॻूणे MNA रोशनदीन जोणेजो जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। रोशनदीन जोणेजो जे लाॾाणे ते संदसि कुटुंब सां ॾुख में शरीक आहियूं, सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे।